सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा बारो। असां पोएं पंहिंजे पीरियड में पहिरियों बाब मुकमल करे चुका आहियूं। हाणे असां वटि बाब नंबर 2 आहे, चैप्टर नंबर 2। बूटनि ऐं जानवरनि में नकुल ऐं हमल जो अमल। अंग्रेज़ी में हिन खे लिखंदासीं ट्रांसपोर्ट सिस्टम इन प्लांट्स एंड एनिमल। सब खां पहिरीं इहो सम्झणु ज़रूरी आहे त नकुल ऐं हमल ट्रांसपोर्ट सिस्टम आहे छा। असां जेकी माहौल मां शयूं खणूं था, जंहिंमें ऑक्सीजन गैस साह खणण वारे अमल में या खाधे खाइण वारे अमल में, उनखे जिस्म जे हर हिकु हिसे ताईं पहुचणु ज़रूरी आहे। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो रस्तो आहे, उन रस्ते मां असां ऑक्सीजन खणूं था। अहिड़ो ई ॿियो रस्तो आहे जंहिंजे वसीले असां खाधो खणूं था। लेकिन असांजो जिस्म जा जेके ॿिया हिसा आहिनि, मिसाल जे तौर ते ए बी सी डी ई, इहे जिस्म जा मुख़्तलिफ़ उज़्व। हाणे इन्हनि ऑक्सीजन खाधे खे इन्हनि हिसनि उज़वनि या जिस्म जे इन्हनि ज़रनि नंढनि नंढनि जुज़नि ताईं पहुचणो आहे। पोइ हिकिड़े रस्ते मां इहो खाधो हुजे या ऑक्सीजन हुजे, मुख़्तलिफ़ जिस्म जे हिसनि ताईं उनखे पहुचणो आहे। छाकाणि त असांखे खाधे ऑक्सीजन जी ज़रूरत हर हिकु सेल ताईं उनखे उनजी ज़रूरत आहे। हाणे पाण अगरि ॾिसूं त ट्रांसपोर्ट सिस्टम खे, नकुल ऐं हमल वारे अमल खे लिखंदासीं कीअं, बयानु कीअं कंदासीं। असां फ़िलहालु हिन चैप्टर खे पहिरियां हिन चैप्टर जो रुझान एनिमल्स जे तरफ़, जानवरनि जे तरफ़ रखूं था, उन्हनि जे पासे खां पढ़ंदा हलूं था। उनखां पोइ वरी असां इन ई अमल खे ॿूटनि जे तरफ़ ॾिसंदासीं। सभ खां पहिरीं अचो त ट्रांसपोर्ट सिस्टम आहे छा। असीं लिखंदासीं त ही उहो अमल आहे जंहिंमें ऑक्सीजन गॾोगॾु खाधो या पाण चऊंसि त मटीरियल, ज़रूरी न आहे त ऑक्सीजन ऐं सिर्फ़ु खाधो, ॿियूं बि ज़रूरी शयूं, जंहिंमें ऑक्सीजन खाधो मटीरियल जो जिस्म जे हर हिकु हिसे ताईं पहुचणु ऐं इन ई नमूने सां असीं रुगो शयूं हासिल कोन था कयूं, लेकिन असां कुझु शयूं वरी जिस्म मां ॿाहिरि बि कढूं था। त ट्रांसपोर्ट सिस्टम ॿिन्हीअ में दरकार आहे। पहुचण ऐं ग़ैर ज़रूरी शयूं जहिड़ो कि कार्बन डाइऑक्साइड जो जिस्म मां ॿाहिरि निकिरणु, यानी हीअ अहिड़ो अमल आहे जंहिंमें खाधो असां खाऊं था या ऑक्सीजन या ॿिया मटीरियल पाणीअ, इहे शयूं असांजे जिस्म जे हर हिकु उज़वे, हर हिकु सेल ताईं पहुचनि ऐं मोट में वरी उन्हनि सेलनि मां ऑक्सीजन या बेकार मादा जेके आहिनि उहे वरी हर हिकु सेल, हर हिकु उज़वे मां
हिकिड़ो निज़ाम खणी अचे ऐं जिस्म मां उन्हनि जी ॿाहिरि नेकाली कराए, त इन सॼे अमल खे पाण चवंदासीं ट्रांसपोर्ट या नक़ल ऐं हमल जो अमल। अगरि असां इंसाननि में इन अमल खे ॾिसूं त असां में इंसान में नक़ल ऐं हमल जो अमल हक़ीक़त में रत जे दौरे जो अमल आहे। यानी असां वटि सर्क्यूलेटरी सिस्टम आहे, छाकाणि त असांजे जिस्म जी हर हिकु सेल खे ऑक्सीजन खाधो रत जे ज़रिए ई रसायो थो वञे ऐं उन्हनि सेलनि मां उन्हनि ओजन टिशूज़ मां वरी वापसि मोट में कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿियूं बेकार शयूं पिणु रत ई खणी थो अचे। तंहिं करे असां वटि रत जो जेको दौरो आहे उहो ई हक़ीक़त में ट्रांसपोर्ट सिस्टम आहे। हाणे असीं अचूं था त इन्हनि में सर्क्यूलेटरी सिस्टम में जेके मुख्य उज़व आहिनि उहे पंहिंजो कमु कहिड़े नमूने सां सरअंजाम ॾियनि था, या असां ईअं खणी चऊं त इहो नक़ल ऐं हमल जो अमल रत जे दौरे जो निज़ाम कहिड़नि कहिड़नि उज़वनि कहिड़नि कहिड़नि शयुनि ते मुश्तमिल आहे ऐं उहो पंहिंजो कमु कीअं करे रहियो आहे। सर्क्यूलेटरी सिस्टम में इन रत जे दौरे जे निज़ाम में असां वटि उज़वा अची था वञनि दिलि, हार्ट, रत, ब्लड, रत जूं नलियूं, ब्लड वेसल्स। रत जे सिरिश्ते में सर्क्यूलेटरी सिस्टम में असां वटि जेके उज़वा अचनि था दिलि, हार्ट, रत, ब्लड, रत जूं नलियूं, ब्लड वेसल्स। पाण अॻिते हली तफ़सीली दिलि खे जेॾी महिल ॾिसंदासीं तंहिंमें ही शयूं अची वेंदियूं। हींअर असां वटि रत जूं नलियूं आहिनि, ब्लड वेसल्स। रत जूं नलियूं, ब्लड वेसल्स। ही नलियूं रत खे जिस्म में पहचाइण जो कमु कनि थियूं ऐं गॾोगॾु जिस्म मां वापसि रत खणी पिणु अचनि थियूं। रत जूं नलियूं टिनि क़िस्मनि जूं थियनि थियूं असांजे जिस्म में। नंबर 1 शरियान, आर्टरीज, नंबर 2 वार नलियूं, कैपिलरीज। नंबर 3 नसूं, वेन्स। हाणे शरियान या आर्टरीज़ इन्हनि खे असीं ॾिसूं त ही रत खे दिलि खां परे खणी वञनि थियूं। यानी दिलि खां जेको रत अचे थो उनखे खणी पूरे जिस्म में पहुचाइण शरियान आर्टरीज़ जो कमु आहे। हिननि जी शक्ल सूरत ॾिसूं त ही नलियूं या हिननि नलियुनि जो अंदरियों ख़ाल जेको ल्यूमन आहे उहो नंढड़ो थिए थो
तस्वीरी डायग्राम में असां ॾिसूं त ही असां वटि हिकिड़ी शरियान आर्टरी आहे। हाणे ॾिसो ही हिसो जेको आहे सो इन जो अंदरियों खाल आहे जंहिंखे पाण ल्यूमन चऊंसि। ही ॿाहिरियों तह या भित ऐं ही जेको हिसो आहे ही मसल्स पठनि वारो तह आहे। हाणे शरियान आर्टरीअ में अंदरियों खाल नंढो, उन जे पुठियां जेको उन खां बाद वारो जेको मसल आहे, जेके पठा आहिनि उहे थुल्हा आहिनि, ही थुल्हा थियनि था। इहे थुल्हा छो था थियनि? छाकाणि त रत जेॾीमहिल दिलि खां ईंदो त उहो हिकिड़े क़िस्म जो प्रेशर दबाव पवंदो आहे। छाकाणि त इहे वरी उन दबाव खे, दबाव कहिड़ो? रत जो दबाव। उहो रत जो दबाव कीअं पैदा थींदो? जेॾीमहिल रत दिलि मां ईंदो, दिलि जा खाना चैम्बर सुसंदा, उन जे नतीजे में हिकिड़ो प्रेशर डेवलप थींदो, दबाव पैदा थींदो। उहो रत जो दबाव जीअं बर्दाश्त करे सघनि, तंहिंजे करे इन्हनि जा ही जेके पठा तव्हांखे नज़र अचनि पिया उहे थुल्हा आहिनि। ऐं ही रत खे दिलि खां, यानी दिलि खां परे खणी वञनि थियूं, जिस्म जे ॿियनि हिसनि ताईं खणी वञनि थियूं। उन खां पोइ असां वटि वार नालियूं कैपिलरीज़ आहे। जॾहिं शरियान तमामु नंढनि नलियुनि में विरहाइजनि थियूं त उहे वार नलियूं ठाहींदियूं आहिनि। हाणे ॾिसो, मिसाल जे तौर ते ही हिकिड़ी शरियान आहे। हिते ही शरियान आहे, मुकमल वॾी आर्टरी आहे, लेकिन हिन स्टेज ते, हिन पंध ते ही हिकिड़ी वार नली कैपिलरी थी चुकी आहे। हाणे कैपिलरी जी अगरि असां शक्ल सूरत ॾिसूं त कैपिलरी ही सनी थिए थी, हिन जो ल्यूमन यानी अंदरियों खाल उहो बि नंढो थिए थो। ऐं ॿी ॻाल्हि त हिन खे पठा मुश्क तमामु घणा थुल्हा थियनि था, लेकिन हिन खे हिकिड़े ई सेलनि जो तह आहे जेको ठाहे थो पियो। यानी असांखे ख़बर आहे त सेल मिली करे टिशूज़ ठाहींदा आहिनि। हिकिड़ो ई सेलनि जो तह आहे जेको इन्हनि वार नलियुनि कैपिलरीज़ खे ठाहिनि था। हाणे इन्हनि जो सनो हुजणु, नंढो हुजणु, खूरदबीनी ते ज़ाहिर थींदियूं। खूरदबीनी ते इहे ज़ाहिर थींदियूं। इन्हनि जो एतिरो नंढो हुजण जो छा मक़सदु आहे? उन्हनि जो फ़ाइदो इहो आहे त ही जेके वार नलियूं तमामु सनड़ियूं थियनि थियूं ऐं इन्हनि सां गॾु असांजा वरी सेल थियनि था। हिननि जे सने हुजण जो मक़सदु इहो आहे त हिननि में मौजूदु ऑक्सीजन ऐं खाधो उहो आसानी सां हिननि नलियुनि मां सेलनि में हलियो वञे। अहिड़े नमूने सां
सेलन में मौजूद कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿिया बेकार मादा आसानी सां उहे सेलन मां वरी उन्हनि कैपिलरीज़ में हलिया अचनि। तंहिंजे करे कैपिलरीज़ वार नलियुनि में हिकिड़ो मुख्य कमु इहो थो थिए त गैसनि जी मटासटा ऐं गॾोगॾु जेको मटीरियल आहे, शयूं आहिनि, उन्हनि जी मटासटा इन्हनि वार नलियुनि जे करे ई थींदी आहे। जीअं अॻ में असीं पढ़ी आयासीं त एल्वुलाई यानी ॻोथरियूं साह खणण वारे निज़ाम, उन्हनि जे मथां इहे वार नलियूं हुयूं। अहिड़ियूं वार नलियूं हुयूं तंहिंजे करे आसानी सां ऑक्सीजन दाख़िल थी पियो वञे ऐं कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि निकिरी पियो वञे। अहिड़े नमूने सां जिस्म जे अंदरि ॿियनि हिसनि में खाधो रसाइणो आहे हिन निज़ाम जे ज़रिए, त उहो खाधो बि इन्हनि मां आसानी सां, छाकाणि त इन्हनि जो हीअ भितियूं तमामु सनियूं आहिनि, त उन्हनि भितियुनि मां उहो खाधो क्रॉस करे थो वञे ऑक्सीजन ऐं फूड। ऐं वरी जिस्म में कार्बन डाइऑक्साइड सेलन में जेको मौजूदु आहे ऐं वेस्ट मटीरियल बेकार शयूं, उहे वरी आसानी सां इन्हनि वार नलियुनि में हलिया अचनि। हाणे उनखां बाद में असां वटि नसूं वेन्स थियनि थियूं पियूं। हाणे असां वटि नसूं अचनि थियूं वेन्स। ही रत खे जिस्म मां खणी दिलि ॾांहुं वञनि थियूं। हिननि जो अंदरियों हाल, जंहिंखे पाण ल्यूमन चऊं, उहो वॾो थिए थो। जॾहिं वार नलियूं पाण में मिलनि थियूं त उहे नसूं ठाहिनि थियूं, वेन्स। हाणे अगरि असां डायग्रामिकली ॾिसूं त ही असां वटि हिकिड़ी नस आहे, त हिन जो ल्यूमन अंदरियों ख़ाल जेको आहे सो ल्यूमन वॾो आहे तमामु, ऐं ही हिसो यानी हिते जेके मश्क पठा आहिनि उहे सना थियनि था, छाकाणि त हिननि वटि एतिरो ख़ासि प्रेशर न आहे जंहिंखे हिननि खे बर्दाश्त करिणो आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि त छा सभई नसूं जिस्म खां रतु खणी जेको आहे सो दिलि ॾे वञनि थियूं, या सभई शरियानियूं दिलि खां साफ़ रतु खणी जिस्म ॾे वञनि थियूं, सवाइ ॿिनि यानी शरियान वारी जेका नस आहे, शरियान वारी नस उहा साफ़ रतु फिफड़नि खां खणी जिस्म ॾे ईंदी आहे, दिलि ॾे थी अचे। ऐं ईअं ई वरी आर्टरीज़ में जेका पल्मनरी आर्टरी आहे, अॻिते हली पाण पढ़ंदासीं, उहा वरी रत खे, ख़राबु रत खे खणी थी वञे फिफड़नि ॾे, छाकाणि त गैसनि जी मटासटा में इन्हनि नसुनि जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। उहो अॻिते हली पाण उन्हनि जो हिकिड़ो टॉपिक आहे, उनखे ॾिसंदासीं। त प्यारा ॿारो, अॼु जो ही क्लास असांजो हिते मुकमल थो थिए। पाण मिलंदासीं ईंदड़ पीरियड में। ख़ुदा हाफ़िज़।